साज खान तू कुछ दोस्त वठी हल माए मीर हजार खान पान जीप के वणो साईं खबर ना है मुखे एडन दोयारन के ॾिसी करे मुंहिंजी रत तमाम जोश खाईंदी आहे। प्यार करण त इबादत आहे। वया तो जड़ो करे खून थींदो पर ॾाढा अरे छा चक्कर आ साज खान शानवाज ब ठगियूं त ब थियूं पर पाण खे मोतबर थो समझे गुजरो जल्दी शुरू करो छा साश नथा लॻूं छा तोखे काल पंहिंजी भेण कोर्ट में तो गवाहियूं ॾे जवाननि जे मथां छा अंदाज थी जल्दी ॿुधाए किथे आहे बादल। तू राजा जी जिंदगी का दूर हली वञ दूर हली वञ। जंहिंजो मां लाश ॾिसण चाहियां पियो उनखे तूं सचपच चाहे पई कुछ साथी तव्हां हिते थियो हाफिदा हुसैन हलूं था मूंखे छड़ो ॿार अचण ॾियो पंहिंजे प्यार जो कुर्बानी मां ॾींदुसि सुहिणा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे अञा शुरूआत आहे छुट्टी कयो जल्दी नाचो कि नहीं कि भीख मांगो। दौलत से प्यार करते हैं और दौलत के लिए जान भी दे सकते हैं। जॾहिं कहाणी तो शादी की मतलब आती कर त खणी खणी खंदा खणी खणी बाकी बुज़दलन वारा आजाब न दे। वाह खुदा तुझा रंग के आबाद करे तो ऐ के बर्बाद करे तो पंहिंजे अॾे ते वॾा धाड़े न अथव हाँ, कर दो। हलो हाँ, ऐं मां वञा थो पियो हसलो खण ठीकु आहे ठीक है। दूध पती बचा मोकल हाणे ख़बर पए थी त केर चोर आहे केर साध आहे मैंने भी तो प्यार किया है कोई चोरी नहीं की। असी पंहिंजी मदद नथा करे सघूं त ॿिन जी छा मदद कंदासूं। सूबेदार जेके बि विड़िया आहिनि सभु उथी पियो कहिड़ा विड़िया
इंस्पेक्टर इहो हथियार के खतरे जे हथ चे हा उहो भी पाण के मुड़स माण्हू सॾराया बादल पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले करे छॾ जे करे मां चाहियां त इहा गोली तुंहिंजी जंघ बदिरां तुंहिंजी छातीअ खे पार कयां जे मुड़स माण्हू आहे इहो हथियार फिटी कर पोइ ॾिस बादल तोखे कहिड़ो थो मज़ो चखराए बीरो बादल बीरो क्या बात है बादल, तुम्हें किसने जख्मी किया? अरे किसी जहरीले सांप ने डसा होगा। रेशम इंस्पेक्टर सुल्तान मुझे कट आए मुझे काफी लिखाए मूसा गड यही मालूम मरता समझे नहीं? बादल तुम पीछे वाले दरवाजे से चले जाओ, मैं इंस्पेक्टर को खुद ही रोक दूंगी। बादल जख्मी हालत में हिते आयो आहे किथे लिकायो थी उनखे जल्दी ॿुधाए ॿुधाए जल्दी। बादल यहाँ तो सब मुजरिम नहीं, तुम किस मुजरिम की बात कर रहे हो? होशियार थियण जी कोशिश न कर, जल्दी ॿुधाए किथे आहे बादल। अफसोस इंस्पेक्टर साहब, आपने हमारे धंधे का टाइम खराब कर दिया। हिन गंदे धंधे खे तव्हां पंहिंजो पेशो बनायो आहे, इहा बुराई तव्हांखे ॾाढो ख़राब कंदी। माफ करो इंस्पेक्टर साहब, आप गलत जगह पे हैं। जॾहिं तव्हांखे इंस्पेक्टर सुल्तान जो हथ लॻो त सभु कुझु सिखी वेंदो। इंस्पेक्टर साहब, आप गलत जगह पर आए हैं।
इंस्पेक्टर साहब, आप मेहरबानी करके चले जाएं, क्योंकि इस थाने के मालिक हम खुद हैं। किसको आजाद करें और किसको सजा दें। तव्हां छा कंहिंखे सज़ा ॾींदो? तव्हां त पाण गुनाहनि जी दलदल में फाथल आहियो। जब वक्त मिले तो आ जाना, हर सवाल का आपको जवाब मिलेगा। ज़रूर ईंदुसि। तव्हां ॿिन्हीअ जे दिमाग़ मां हवा कढण ज़रूर ईंदुसि। राजा पुत्र, राजा पुत्र, अज तुझे हथ में शराब जी बोतल काॾे वञी रहियो आहीं? बाबा सन राजा के जिते सुकून मिलंदो उते ही वेंदो। वाह पुट वाह, केतिरे फ़ख्र सां ॻाल्हाई रहियो आहीं। तोखे सुकून मिलंदो आहे, उहो बि हिकु रंडी जे कोठे ते। वाह पुट वाह, तूं मुंहिंजी इज़त खाक में मिलाए छॾी आहे। बाबा साईं, तव्हां त मुंहिंजी शादी रेशम नाथ नथा करायो ऐं मुंहिंजी ख़ुशीअ में राज़ी न आहियो। आख़िर छो छो छो? मां चवां थो ही शराब ऐं हू रंडी छॾे ॾे, छॾे ॾे, छॾे ॾे। बाबा साईं, अॼु खां पोइ रेशम खे रंडी चयो त पोइ न तव्हां मुंहिंजा पीउ त पोइ न मां तव्हांजो पुटु। जेको ॿिनि जो घर बर्बाद करे, हिन खे मां रंडी न चवां, ॿियो शरीफ़ चवां, मां हुनखे 100 बार चवंदुसि हू रंडिया रंडिया रंडिया। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सोइप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु हू थके त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ। तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आहे वठी तो कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो। सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 0313856682 सिंधी में ॿुधायांव 3 1 3 8 5 6 2 6 8 2।
शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में रायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी छो पुट छो पंहिंजो हथ रोके छॾियई मार मूंखे मार पंहिंजे दिल जी हसरत पूरी कर पुट मार मूंखे मार छो हथ पंहिंजो रोके छॾियई ओके माफ कर बाबा मां तने छॾे बाबा तोखे हिन जो शराब जो नशो आहे या हुन रंडी जो बाबा साईं मूंखे माफ कर बाबा साईं खुदा जे वास्ते मूंखे माफ तू त मुंहिंजी औलाद आहे मुंहिंजी रत आहे मूंखे माफ कर तो पोइ मुंहिंजी शादी रेशम सां छो नथो करे मूंसां वाइदो कर त शराब करे ॾींदुसि पर रेशम खे न छॾींदो राजा पुट तू मुंहिंजी औरत खे पंहिंजी ज़िंदगी जी ज़ीनत बणणु चाहे थो तू हिन दुनिया में इज़त जे लाइक़ न आहे पुट लाइक़ न आहे तू असांजी हवेली जे क़ाबिल उहा औरत न आहे असांजे खानदान जो न वढाए छॾियो थी पुट वढाए छॾियो थी बाबा मां मजबूर आहियां वाह खुदा वाह तुझा रंग वाह खुदा तुझा रंग कंहिंखे आबाद करे तो ऐं कंहिंखे बर्बाद करे तो या खुदा मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मूंखे एतिरी सज़ा ॾेई रहियो आहे अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। मीरादार ख़ैर त आहे तकिड़ो वञे थो। बादल जेल में भॻो आहे असां उन जी मदद में था वञूं। मीरादार बादल जेल में भॻो आहे? हाँ बादल असांजो बि यार आहे, सिर्फ़ तुंहिंजो यार न आहे। कीअं था? बेशक याद खान तू कुछ दोस्त वठी हल, मां ऐं मीर हज़ार खान पाण जीप ते वञूं था। कुछ साथी तव्हां हिते थियो, हाफ़िज़ हुसैन हलूं था। तार साईं बादल पहुंची। हाँ बादल खरा गाड़ी खरा।
हिकु ॻाल्हि त ॿुधाए, ख़ुदा सां ते यादि आहे या न? सनम मां तुंहिंजो मतिलबु न सम्झियमि। शहज़ाद, मतिलबु साफ़ ज़ाहिर आहे, प्यार कंदा हमेशह तड़पदा रहंदा आहिनि ऐं असां हमेशह जे लाइ गॾु ई गॾु आहियूं। प्यार करणु त इबादत आहे। सनम प्यार खां अलावा ॿिया बि ख़ुशियूं आहिनि जेका असां खां परे आहिनि। शहज़ाद, कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि करे? ख़ुशी त तुंहिंजे साम्हूं आहे। काश या तुंहिंजो पीउ ज़िंदा हुजे हा या को तुंहिंजो भाउ मां वारे भाउ वांगुरु राजा वांगुरु बिगड़ियल हुजे हा। शहज़ाद, मां पंहिंजे चाचे खे पंहिंजे पीउ वांगुरु करे सम्झंदी आहियां। हुन घर जी ख़ुशी मुंहिंजी ख़ुशी आहे, हुन घर जो ग़म मुंहिंजो ग़म आहे। मां प्यार जी ॻाल्हियूं करे तुंहिंजे दिलि जो बोझ हल्को कंदी आहियां। सनम ॻाल्हियुनि सां दिलि जो बोझ हल्को नाहे थींदो, ही ज़ख़्म नासूर थी वेंदा आहिनि जंहिंजो इलाज ई न आहे। सनम न शहज़ाद, ईअं न चओ। मां ख़ुदा खां इहा ई दुआ घुरंदी आहियां त तुंहिंजा ॾुख मूंखे ॾे। ही जिस्म त ॿ आहिनि पर दिलि हिकु आहे। बादल एक की यार तो गोली है इंस्पेक्टर। बस यार मां जेल खां पियो भॻो अचां। जेल खां भॻो? कल होटल ते इहा ॻाल्हि हले पई। तूं बि सवेर मोकल कई जा होटल खां? हा मां त सवेरे मोकल कई, वरी मूंखे ख़बर पई उते होटल ते ॻाल्हि पिया कनि यार जे बादल जेको आहे जेल खां भॻो इंस्पेक्टर पुलिस कढ अथसि। पोइ तो वारा यार ॿुधो आहे जीप ते आया तुंहिंजे कढ, उहे काॾे विया? उन्हनि जा त महिरबानियूं आहिनि, मूंखे हिते छॾे विया। वाह भाई फॾनि जा कम छॾे ॾियो तव्हां बि। मां कीअं मौला जो 70 रुपयो ॾियारिया सुबुह जो कम ते, शाम जो घर फचरनि खां ॿाहिरि 24 कलाक तोखे बि ढेड़े में मुंहुं लॻी वञे की औली सौली गोली पए वेल में। अड़े बाबू मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो। हाणे इहा ॻाल्हि ॿुधी छॾ, 2-3 ॾींहं मुंहिंजो पटी करण लाइ तोखे अचिणो आहे ज़रूरी। मां हेपर जो नौकर मज़दूर अबे खे चवां ऐं जेॾी मूंखे वाधिकाई मिली त मां दवायूं पटी वठी ईंदुमि। हाणे बि मां वारी जेकी पघारी ॾियारी जेकी 70 रुपयो पटीअ में पूरो करे आयो मां। छा कयां यारनि लाइ सिरा कुर्बान न पंहिंजी पारत बि अबे खे चवां। जल्दी शुरू करो। छा असां आशिक़ नथा लॻूं छा? घणा पैसा खपनि? असां ॾियण का तयार हूं। क्या तुम इतने पैसे दे सकते हो? है तुम में इतनी ताकत? क्या तुमने कभी किसी से मोहब्बत की? रेशम छा हिते इबादत गाह त न आहे? असां निमाज़ पढ़ण था अचूं छा? असां राजा मवाली खां घटि आहियूं छा? ना ही वो शराबी था, ना ही वो आवारा। उसे शराबी और आवारा बनाने वाले हम नहीं। हम सिर्फ दौलत से प्यार करते हैं और दौलत के लिए जान भी दे सकते हैं। तू थधो थी वे, असां बि वठां। बाबा, अगर मैं भी तो इंसान हूँ, मैंने भी तो प्यार किया है, कोई चोरी नहीं की। रेशम, तुम्हारा राजा से प्यार करना राजा की जिंदगी से भाग धोना पड़ेगा। क्या तुम बादल की बातों को भूल गई हो क्या? बस बस, राजा के खानदान को बहुत बर्बाद किया है। रेशमा, डाकू ऐं तार जिंदगी बर्बाद कंदा आहिनि, आबाद न। सुहिणा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे, अञा शुरुआत है। बादल, अपने पैसे वापस लो, हमसे और गुनाह नहीं हो। कंहिंजी जिंदगी ते तरस थो अचे, राजा या बहादुर कौन?
उनजी शाहिदी ते मूंखे फांसी जो ऑर्डर मिलियो हो। हाणे त बहादुर ख़ान जी ख़ानदान खे मां चङी तरह तबाह कंदुसि। वाह सोना, छा अंदाज थी तुझे। अंदाज के मोर पखी ॾिसी बि शर्माए थो। सोना साईं, तुझे चेहरे ते गुस्सो सुठो कोन थो लगे। मुझे जा अगर तुझी भेण हुजा छा तू उनखे ईअं चया? छा तोखे काल पंहिंजी भेण न आहे? सोना साईं, पाण खे का भेण न आहे। मुंहिंजे रस्ते खां परे थी, न त पोइ छा कंदे? इहे ई चवंदा आहिनि, हाय बचायो बचायो। हिकु हीरो ईंदो ऐं मूंखे कुटींदो, तूं उन सां गाना ॻाए जीअं फिल्मनि में हूंदो आहे। सोना साईं, हिते कुझु न थींदई, उहा फिल्मनि में हूंदो आहे सभु कुझु। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वरी वॾियूं बोतलूं भरियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे। वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल
हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक बिलीज फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 सुधरी वञ। सुल्तान जी सर। सुल्तान कानून जे दायरे में रही कम कबो आहे। जेकॾहिं उते छोकिरी सां छेड़छाड़ करे पियो त उन्ही खे थाणे ते वठी अची कानूनी कार्रवाई कयो। साईं ख़बर नाहे मूंखे अहिड़नि रोयारनि खे ॾिसी करे मुंहिंजी रत तमामु जोश खाईंदी आहे। आईंदा को बि कमु करे कानून जे दायरे में रही कमु कंदो। यस सर। ओके थैंक यू सर। मुलाकात
अरे शानू सुधरे अञा न केॾा पादर खाए तो बि अञा नथो सुधरी। वॾो को बे यार। केॾो त प्यारो आहीं तोखे मोचड़ा बि हणंदा आहियूं, तुंहिंजे मुलाक़ात बि अचूं था, हे वठि सूफ़ केला। मूंखे छड़ो ॿाहिरि अचण ॾियो। ॿाहिरि अचण ॾियो। पंजदार दे भा हस्ती ॻाल्हाए ऐं ॻाल्हि ॿुधो ऐं 5000 हाली छॾे ऐं 2-3 ॾींहंनि में पुॼाए वेंदो। मां छॾंदो 5000 खे 50 हाणे कढी ॾे हिन वक़्तु। ॻाल्हि ॿुधो ऐं थोरो हिकिड़ो मिंट छॾ त ॻाल्हि ॿुधाए। हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे मां गॾु वरितो आहे 10,000। ठीकु आहे। घणे वरितो आहे? 10,000 गॾु वरितो आहे। हाणे 5,000 में गॾु कयो वञे पोइ 5,000 पोइ ॿीहर ॾिजांइ। ठीकु आहे इहे ॾींदो मां गॾु हाणे कयो वेंदो मैं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ऐं गॾु मुंहिंजो सभु कमु करे लाभ करे रोंबी करे गाह वही ऐं चांहि सुबुह सां कंदो आहे, घर जो कमुकार सॼो मुंहिंजो गॾु कंदो अथई, गॾु कई सम्झो ऐं बचनि वांगुरु रखजांइ। बचन वांगुरु न रखंदो मां कमाईंदो मां गॾाकार ते रहंदो। हा ठीकु आहे। ऐं मुंहिंजे गॾु जी पार्टी मुंहिंजे गॾु जो शिनादी कार्ड मां कल्ह ठारायो आहे, उहो शिनादी कार्ड बि पुॼाए थो। हिकिड़ो मिंट हो केरु थो अचे पोइ ॾिस। ॻाल्हि ॿुधो हे करदा ई आहे मुंहिंजे कॾहिं हिन खां त मूंखे बचाए ऐं थोरो खिले थी पई मां मार खावां त तूं खिले ख़ुशि थी थिए। हिन खे कुझु दड़का बड़का त ॾे। हाय तूं खिल त मां ठारा। उहो अचई थो। कर्ज सले जो त्यार तो तूं खणा थो पियो ग़रीबत लॻी पई आहे। कर्ज़ न खणा त बचा काॾो पालिया। जॾहिं खां वरी तूं शादी कई आहे मां तबाह थी वियो। कर्ज़ खणी खंदा खणी ऐं ॻाल्हि ॿुधो अंदरि हलो अचे हिकिड़ो मिंट अंदरि तुरंत मरी वेंदे दॻु ॾे मां। घर में मुझे बच्चन में छो आयो है? सोना का मुझे कर्ज खादला 5000 तू। हां तू कदो कर्ज खादला कर्ज दे 5000। एक कूड़ तो गाल है मैं तो गाल है कूड़ तो है तुम 5000 खादला उधार वठ। आधा में मुझे जरा ना पूरी अड़ी दिन दे पैसा महीने के बाद वठियो। महीने के बाद? हां महीने का बाद भलाए दे न कर दो ले। अरे हालो हाने जो ना कर्ज दे मके कदन दे थोड़े माई रे। हल हां तो मके 5000 कर्ज दाम ना तू। हां ठीक है हेलो 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 मैं दो हां हेलो एक कर मत ला एड़ा करदा ही को लिफ्टी दा मत मराई मौला जो कसम जो लख जो करदा आया तोरे पियो के भी नन्ना में किस्त जा पैसा अबे को हाल वाल दे अबे भला हाय हाय अने खबर भला कपड़ा डाडा भला पाता थी आज तो वणे थी मारी थी भई ऐं तू न हुजे इहो करदाई सॼो ॾींहुं मूंखे कुटाई आहे ईअं कुटाई आहे जीअं फ़क़ीर रिछ खे कुटे। हा ॿिए खे चवां ॿिए खे चवां हाय हाय
खैर है आज की हालत खराब है। कल अगर सूबेदार ना चाहे था मां तो मुंह दिखाने लायक न हुजां। बुधा सनम छा ॻाल्हि आहे? राजा खे ॻोल्हण वई हुयसि, रस्ते में हिकु बदमाश मिलियो ऐं हुन मुंहिंजो रस्तो रोकियो। ख़ुदा जो शुक्र आहे त वक़्त ते इंस्पेक्टर सुल्तान अची वियो ऐं हुन मुंहिंजी जान बचाए वरिती। कंहिंजी जान बचाए सनम? तूं मूंखे इहो ॿुधाए, 2 ॾींहंनि खां तूं काथे हुएं? छो मुंहिंजे न अचण ते तव्हांखे का तकलीफ़ थी थिए या मुंहिंजे बग़ैर तव्हांखे घर खाली थो लॻे? राजा हिन घर में या तूं रहंदे या असां, हर वक़्तु तूं घर खां गायब थो रहे। छो मुंहिंजो घर में रहण या न रहण सां तोखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? शराफ़त सां ॿुधाए, एतिरा ॾींहं तूं काथे हुएं? न त पोइ छा कंदे? शराबी पुटु थियो आहे लोगो। मार मुझे किधर मारो मार मुझे शराबी पुटु थियो आहे, तुझे तो मार लोगा। मार मुझे मार मुझे सनम तू अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 छा है? ये शानू की जमानत। शानू जी जमानत तू छो कराई है? आप ऐसे आशिकों को अंदर करेंगे तो हमारा कारोबार कैसे चलेगा? तू ये तमाशबीनन जी जमानत आणी तो रहे न, हिकड़े ॾींहुं तोखे भी जेल में विहारे छॾींदुसि। अब तो उसको आजाद करना पड़ेगा क्योंकि ये कोर्ट का बिल्कुल हिन दफ़े त छॾियांसि थो, पर हशर अहिड़ो कयो थमांसि जो उमेद आहे त सुधरी वेंदो, न सुधरियो त तोसां गॾु हिते जेल में विहारींदुसि।
साईं शान जवाबदार जेको मूं वरितो हे छोकिरीअ खे तंग थो करे ऐं हुनजी ज़मानत जी दलाल खणी आयो आहे। छा नालो अथई? सर कामू गामू दलाल तूं आहीं बदमाशन जी पनाह ॾींदो आहीं। सर ये सब गलत है। अच्छा केस ताईं तूं गमान तूं कराएंगे? आख़िर तूं असां पुलिस जे हथ ईंदे छॾे ॾे। ओके सर। जमादार जी सर। और शानू के करे ठीक सर। कॾहिं सॼे ताईं फाइल में लॻाए छॾ जमा। ठीक सर। अंतरी शानू जवाबदार कढी छॾ। जी सर। शानू जवाबदार ते बात सुधरी छॾ। और कई साल जेल में न कर ले। बंद कर लागा। इंशाल्लाह ताला असां पंहिंजी पूरी कोशिश में लॻा पिया आहियूं ऐं कष्ट वग़ैरह वधायो त थिए को बि तयारी न रहंदो। अञा बि जेकॾहिं असांजे विच में के बासर माण्हू न अचनि इंशाल्लाह ताला को बि तयारी न रहंदो। तव्हां दिलजार कयो, अमन अमान क़ाइमु थींदो, हर को सुकून सां आराम कयो। सुल्तान जी सर। हाणे जो हाणे मोबाइल ते चढ़ी तोड़ मोड़ ते वञी स्नैप चेकिंग कर ऐं को बि तो जेको बि आहे उनखे चङी तरह ते तलाशी वठी को बि बदमाशी ते निकिरी न वञे। जी सर। ओके सर। जेको हुकुम। हेॾिया नालो छा थी? केरु आहे? किथे वेठो आहे? हिते छा थो करे? कम सां आयो। ठीकु आहे हल वञ। हेॾिया तूं हेॾिया नालो छा थी? पाण केरु आहे? किथे वेठो आहे? ठीकु आहे हल। नालो छा थी? कार्ड अथई? हल वञ। हल वञ हलो जनेबी हलो वञो हिते। हलो बाबा हलो। वे गाना वे। अस्सलाम वालेकुम साईं। ठीक है साईं बहादुर खान तव्हां अॼुकल्ह घणो मायूस था नज़र अचो। हाँ सुल्तान पुटु राजा पुटु ॾींहं व ॾींहुं बिगड़ंदो थो वञे। ख़बर न आहे
मूंखे बर्बाद करण में कंहिंजो हथ आहे? बहादुर खान तव्हांजे घर खे बर्बाद करण में ऐं राजा खे ख़राब करण में रेशम जो वॾो हथ आहे। तव्हां रेशम जे ख़िलाफ़ सिर्फ़ रिपोर्ट लिखायो न, त मूंखे कसम आहे न धरतीअ जो त मां हुन जो कोठो बर्बाद करे छॾींदुमि। सुल्तान पुट, रेशम जे पोयां बि कंहिंजो हथ आहे। बहादुर खान, जेकॾहिं कानून पंहिंजे पेर ते बीहे न त केॾा बि वॾा हथ हुजनि उहे कानून जी गिरफ़्त में ज़रूर ईंदा आहिनि। सुल्तान पुट, मूंखे ॻाल्हि जो डपु आहे तूं हू किथे राजा खे नुक़सान न पहुचाए। राजा जी ज़िंदगी जीअं औरत में आहे, हुन जो राजा जी ज़िंदगी खां निकिरणु मुश्किल न बल्कि नामुमकिन आहे। अॼुकल्ह हर मर्ज़ जो इलाज आहे, सिर्फ़ तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। मदद? असीं पंहिंजी मदद नथा करे सघूं त ॿिनि जी छा मदद कंदासूं? बाबा साईं, अॼु न वक़्तु बुरो आहे न ॾींहुं बुरो आहे। अॼु त इंसानु ॾाढो बुरो थी वियो आहे। बहरहाल आउं हलां थो। दूधपति बचा मोकल। अॻियां पैसा ॾिना थे न ॾिना थे न? जिस्म आकड़ वॾाई कर्ज़ ते ॾिसे लहे का ॻाल्हि ई न आहे। आगे खोड़ पैसा दिया कर। आठ बस चांहि बि त पीआरे में कहिड़ी बग़ैर खीर वारी। आयो से आयो बाकी अचां वञी। लॻे थो त पुलिस जा मोटड़ा खाधा अञा ताणी न सुधरियो आहे। हया वारो त बुढ़ी मरंदो आहे पर बेहया ॾिसी वेठो आहे। जेको नियाणनि सां खेचल कंदो त पादरा न खाईंदो, बाक़ी ॿी खे मिलियो। अरे तव्हां सां मुर्स माण्हू थियो? अरे ख़बर आहे तुंहिंजी दादागिरी जो। तूं वे छोकिरो थी वठो। ख़ुदा हुसैन, तूं सबुर कर। हिन खे मां सुठी यादि थो ॾियां। उथो छोकिरो। खामोशी, बस बस बस। नत चवे आज बस जो उॾारे छॾियो साईं। छा करे तूं? छा करे असांखे? मत कर, मत कर। घर में खान कराए त मत कर। बैठे के ठले वॾो तूं धारे थी मोर कंदा थी। अरे तोखे सुञाणा तो। ए न सुधर तो आ देख बाबू तुझे करे बस कही तसे। बाबू पानी पिया। चाय बढ़िया। चाय हराम के आगे खाओ। अब आवे फिल्म भी हलाया तो ऐं तव्हांखे चांहि बि पीआरण थो। फिल्म डॉलर जानी हला जे। हा डॉलर जानी चांहि दूध पती आन जाई। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर। भली चानी जे। हाज़ुर मुंहिंजा बाबू जी अब्बा बढ़िया। आयो साईं आयो जी पानी पिया।
हाओ दा प्यारे कठाना तोखू बा अल्लाह करेड़ा मोतड़ा ॿिया बि खाई अब चांहि जल्दी तैयार कर भञाई दे अञा 5 कोप होटल को हलाए बस चांहि तैयार अरे अञा बि खंगे तो नत जाना साके अञा बि खंगे तो अरे तू की होटल हलाए तो अॼु नत चले इन्हीं के का असल ख्याल आ बाबू है रोज रोज मता कुंडो करे होटल खे तालो इन का हाँ सो जल्दी कहिड़े वेले में पातो है लाल बुधू ये ते वेठा हो नी हां पुछा कनी चो सिगरेट ठणो हो न मां वञा तो सरदार के इतला करण इन के जेस्ते हल्की छिन ड्रू न निकरंदी न यो शैतान न मुड़दो ये पुलिस जा पादर खाई 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 पूछरी दिलो की लगो पे तो भी जल्दी वञ मां वञी मोट जल्दी के बैठा हो खबर ही न पए बस तू बैठा जल्दी कर मां चाहे तैयार तो सिगरेट वठी अचां तो हां इन के छंड कर रहे हैं मुतबर के मां भञी नास कयो न छॾियो गिलास प्लास्टिक वारा जेके पीर पे उहे बि भञनि था साईं असल हरकत शैतान जी शेरू जी ओयो थी जेके बि विड़िया आहिनि सभु उथी पियो कहिड़ा विड़िया जी सर